ब्यूरो चीफ नौशर फिरोज़ आसिफ अली अबरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाही भरपासी वारनि इलाक़नि में ट्रांसफार्मर चोरी जा वाक़िया वधी विया। ठारूशाही उन जे आस पास वारनि इलाक़नि में ट्रांसफार्मर चोरी थियण जा वाक़िया साम्हूं अची रहिया आहिनि, जंहिं सबबि केतिरनि ई इलाक़नि में बिजली जी फरहामी मुतासिर थी रही आहे। रवासियुनि मूजिबि नामालूम माण्हू राति जे वक़्तु ट्रांसफार्मर खणी वञनि था, जंहिं सां न रुॻो सरकारी मिल्कियत खे नुक़सानु पहुची रहियो आहे, पर अवाम खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इलाइक़े जे माण्हुनि ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस ऐं बिजली वारे इदारे खां मुतालबो कयो आहे त ट्रांसफार्मर चोरी में मुलविस माण्हुनि जी सुञाणप करे कानून मूजिबि कार्रवाई कई वञे ऐं हसास इलाइक़नि में निगरानी वधाई वञे त जीअं अहिड़ा वाक़िया रोके सघजनि। मुझो नालो दिलशाद अली साला है, मां काउंसलर आया यूसी दलीपुरा जो। असा गोट खुदाबे ख्याल जा रहवासी आयूं। असांजो रात ट्रांसफार्मर चोरी थी वियो आहे, जेको चोरन मुसलसल माना बाह बारे ॾिनी आहे ऐं असां कुता घुराए कुतो पेरो खणी सिधो हिते आयो आहे ठारूशाही ते, जेको इजाजा पेट्रोल पंप आहे उन जे भर में आहे माना दुकान। असां हिते पेर खणी पहुता आहियूं। हाणे असां पुलिस स्टेशन ते वञूं था, हिते तेल यको हारबो आयो आहे। हींअर थाणे ते वञूं था, SHO खां असांजो मुतालबो आहे, SSP खां मुतालबो आहे त असांखे हीअ चोरी वापसि कराई ॾिनी वञे।